नाज़रीन अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सीड़पकार दोस्त पॉलिसियुनि सबबि मईशत मज़बूत थी आहे। सीड़पकारनि ऐं सनअतकारनि जो एतमाद वधियो आहे। लाहौर में वापारियुनि खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF सरकारी मुलाज़िमनि जा असासा ज़ाहिर करण जो चयो आहे। पार्लियामेंट ऐं सरकारी मुलाज़िमनि जा असासा ज़ाहिर करण जो कानून अॻु ई मंज़ूर कराए चुका आहियूं। मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त प्राइवेट सेक्टर खे मुल्क खे लीड करणो पवंदो। नौकरियुनि जा मौक़ा कढणु सरकार जो न पर प्राइवेट शोबे जो कमु आहे। महांगाई कंट्रोल हेठि आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त सीड़पकार दोस्त पॉलिसियुनि सबबि मईशत मज़बूत थी आहे। सीड़पकारनि ऐं सनअतकारनि जो एतमाद वधियो आहे। लाहौर में वापारियुनि खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF सरकारी मुलाज़िमनि जा असासा ज़ाहिर करण जो चयो आहे। पार्लियामेंट ऐं सरकारी मुलाज़िमनि जा असासा ज़ाहिर करण जो कानून अॻु ई मंज़ूर कराए चुका आहियूं। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त प्राइवेट सेक्टर खे मुल्क खे लीड करणो पवंदो। नौकरियुनि जा मौक़ा कढणु सरकार जो न पर प्राइवेट शोबे जो कमु आहे। महांगाई कंट्रोल हेठि आहे।